नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे न्यूयॉर्क में ख़बर ॾींदा हलूं त आलमी वबा कोरोना वायरस सबबि सॼी दुनिया में 10,13,552 मरीज़ हयातियूं विञाए वेठा आहिनि, जॾहिं त 3,68,90,383 मुतासिर थी चुका आहिनि। दुनिया में कोरोना सबबि मुतासिरनि में 2,51,86,046 ॼणा सिहतयाब ऐं एक्टिव केसिस जो अंग 76,91,734 कोरोना सबबि पहिरीं फौतगियूं 11 जनवरी 2020 में चीन में रिपोर्ट थियूं। 9 अप्रैल ते कोरोना वगे गॾियल फौतगियुनि जो अंग 1 लख खां मथे थी वियो। कोरोना सबबि 1 लख फौतगियूं शुरूआती ऐं 89 ॾींहनि में रिपोर्ट थियूं। अमेरिका कोरोना वायरस में मुतासिर थींदड़ मुल्कनि में पहिरें नंबर ते, जिते 2,10,797 माण्हू हयाती विञाए चुका आहिनि। 74,06,000 खां वधीक माण्हू कोरोना वायरस जी सुञाणप थी चुकी आहे। भारत कोरोना वायरस जे केसिस जे हवाले सां दुनिया में ॿिए नंबर ते, जिते कोरोना केसिस जो गॾियल अंग 62,83,000 खां वधीक। भारत में कोरोना सबबि फौतगियुनि जो अंग 97,624 थी वियो। इज़राइल में कोरोना सबबि मुतासिर थींदड़ मुल्कनि में 3 नंबर ते, जिते 47,80,000 माण्हू मुतासिर आहिनि। 1,43,010 फौतगियूं थियूं आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।